टबू काॾे थिए पियो त मां पकोड़ा वठण थो वञा। निभागो किॾां हलियो? दादा वो लोला यार तव्हांखे त अलाह मिलायो आहे। तव्हां ख़ुशि त आहियो न? बाक़ी मूं त आसरो ई लाहे छॾियो। या रांझन इन ज़ालिम शहर में असां बि रुली रुली परेशान थी विया आहियूं। राजन मुंहिंजा भाउ इहो ॿुधाए त ॻोठ में सभु कीअं आहिनि? ॻोठ तव्हां ॾिसी आया हो। तव्हांखे त ख़बर आहे त असांजी छा हालत आहे हुते। ॻोठ जा हल अहवाल वठी हिते असांखे विच रस्ते में वारींदे छा? हल त हलूं था जॻह ते, उते वेही हली था अहवाल वठूं। 6:30 अचो त जॻह ते हलूं, होॾे काको वसायो बि बीठो आहे। छा तव्हांखे जॻह बि आहे? पोइ हलो भला हली उते हाल अहवाल था कयूं। हलो बाबा हुन जॻह गाॾी असांजी ख़राबु हुई, उन छा थियो? सर वो रिपेयर लाइ ॾेई छॾी आहे, जल्दी अची वेंदी। सभु चई तुझे ॻोठ वञण जो प्रोग्राम करे आहे? ॻोठ त वञा हा, पर छा बाबा को मसालो थी पिया या? न साहिबु, मसइलो को बि न थियो आहे। को ॻोठ जा माण्हू आहिनि न, उहे हिते आया आहिनि। पहिरियां हुन सां मिलंदुसि, पोइ ॻोठ वेंदुसि। जेकॾहिं हू हेॾे आया आहिनि त पोइ तूं उन्हनि खे हिते छो नथो वठी अची? मैडम, मूं हुननि खे परे खां ॾिठो ऐं जीअं ॾिठोमांनि त हू गुम थी विया। परे खां ॾिठो हुई? पोइ तूं हुननि सां मिले छो न? अचानक गुम थी विया। ॿीहर जेकॾहिं मिलिया न, मां हुननि खे हिते ज़रूरु वठी ईंदुसि। पर पहिरियां साहिबु ऐं मैडम, तव्हां खां पुछा कयां न त उन्हनि खे हिते वठी अचां या न? बाबा हे तुंहिंजो पंहिंजो घरु आहे। हिकिड़ो महिमान त छा, पर हिते तूं 10 महिमान वठी आहे। साहिबु तव्हां सच था चओ? छो पप्पा तोसां कूड़ ॻाल्हाईंदो छा? न मैडम, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न आहे। पर छा? मां चवां थो त हू जेकॾहिं हिते आया तव्हांखे ॾुखियो न लॻे। ऐं मन जेकर तव्हांखे ॾुखियो लॻंदो, हू त मूंसां पहिरियां खां नाराज़ आहिनि। उहे त मूंसां वेतर नाराज़ थी वेंदा। बाबा जॾहिं तुंहिंजा माइट हिते ईंदा न, त हुननि जी असां अहिड़ी ख़िदमत कंदासीं जो हुननि जी सभु कावड़ ख़तमु थींदी। जी हा साहिबु, मां पाण इहो थो चाहियां जीअं हू हिते अचनि ऐं उन्हनि जी ख़िदमत थिए त जीअं उन्हनि जी कावड़ ख़तमु थी वञे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।